नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे किपरो में ख़बर ॾींदा आहियूं त किपरो जे म्यूनसिपल कमेटी में क़ाइम गिरोड़ी पब्लिक लाइब्रेरी 7 ॾींहंनि जे लाइ अल मेहरान फाउंडेशन पारां किताबी मेलो लॻायो वियो, जेको अॼु चौथे ॾींहुं बि जारी है। किताबी मेले में मुख़्तलिफ़ शाइरनि जा लिखियल किताब रखिया विया आहिनि। किताबी मेले में नौजवान जो वॾो अंग किताब ख़रीद करे रहिया आहिनि। इन मौक़े ते शहरनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त टेक्निकल तरीक़े सां फ़र्क़ु त पियो। बहरहाल हीअ शइ जेका असां किताब जी जेका स्टडी आहे उहा तमामु हिकिड़ी बहितर तरीक़े जी आहे ऐं असां साईं वारनि खे जसरियूं था, ख़ासि करे साईं मोहन जिमन साहिबु गजू खे, जंहिं किताबी मेलो लॻाए ऐं माण्हुनि खे जेको सो ही पढ़ण जो हिकिड़ो जेको मौक़ो हुओ काफ़ी। असां बि जेको मां कावश में पढ़ी पोइ आयासीं त इहा ख़बर कोन हुई त किताबी मेलो किथे आहे कीअं। अॼु बिल्कुलु ॾिठोसीं त असां पाण बि ख़ुशि थियासीं। हर शइ जो अलॻि पोर्टफोलियो हूंदो आहे। हाणे किताबनि जो हिकिड़ो अलॻि इम्पैक्ट पए थो माशरे जो, ऐं सोशल मीडिया हिकिड़ो अलॻि पर्सपेक्टिव आहे। अगरि किताबनि जे हवाले सां ॾिसूं त हिन में आइडियाज़ आहिनि, हिन में नज़रियात आहिनि, ऐं हिन जी तरफ़ अगरि पाण आयासीं त पाण अॻिते वेंदासीं। इहा वॾी हिकिड़ी गहरी ॻाल्हि आहे। उन खां पोइ ॾिठो वञे त हिते बहितरीनु किताबूं आहिनि, नज़रियात आहिनि, जंहिंसां दुनिया कीअं तब्दील थी ऐं कहिड़ा इनकलाब आया। उहे पाण खे जॾहिं पाण पढ़ंदासीं, उन में वेंदासीं, तॾहिं ई ख़बर पवंदी दुनिया असल में तब्दील कीअं थी। ऐं मज़हबी किताब बि आहिनि। तव्हां पाकिस्तान में ॾिठो हूंदो अॼुकल्ह एक्सट्रीमिज़म हले पियो। सियालकोट वाक़ियो बि तव्हां ॾिठो, जेको ॿुधल ॻाल्हि ते वञी माण्हुनि खे क़तल करण जूं ॻाल्हियूं हलनि पियूं। त इस्लाम जी तारीख़ छा थी चवे उहो बि किताबनि मां ख़बर पवंदी। कंहिं मौलवी जी तक़रीर मां तव्हां उन ते हली ऐं अहिड़े क़िस्म जूं हरकतूं कंदा त मुंहिंजी आवाम खे अपील आहे त प्लीज़ किताब पढ़ो, चाहे मज़हबी पढ़ो, पर उन जी तारीख़ आहे त हिकिड़ो मज़हब अमन पसंदि, मज़हब हमेशह अमन पसंदि हूंदो आहे। उहो किताब मां ई ख़बर पवंदी, तव्हां केरु न ॿुधाए। आजिज़ मंगी साहब ऐं मोहम्मद जुमन गजू साहब वारनि जा असां थोराईता आहियूं, जिन्हनि हीअ असां किपरो वारनि लाइ हीअ अपॉर्चुनिटी ॾिनी आहे। तमामु ख़ुशी थी जो असांजे हिन शहर में किपरो में किताबी मेलो लॻो आहे। न त हमेशह हिननि पंहिंजनि इलाइक़नि में किथे के अहिड़ा मेला लॻंदा आहिनि ऐं जेके कम जा न आहिनि। ऐं हिते हीअ जेके किताब आहिनि, हिननि मां काफ़ी किताब बहितरीनु जाम कुझु मज़हबी आहिनि ऐं कुझु नज़रियाती आहिनि, कुझु पसंदि आया आहिनि जेके असांखे, ऐं तमामु बहितरीनु किताब आहिनि। दोस्तनि खे असांखे इहा ई अपील आहे त अचो लाइब्रेरी में किताब पढ़ो, किताब सां दोस्ती रखो, छो त इहो ई हिकिड़ो वाहिद रस्तो आहे जेको पाणखे ज़िंदगी जे सुठे रस्ते ते वठी वञण लाइ। जेको पहिरियों ॾींहुं हो, जेको फस्ट डे हो बुक फेयर जो, उहो तमामु बहितरीनु हो। उते तमामु माना वॾा माण्हू आया ऐं शहर जा तमामु घणा माण्हू आया, उन्हनि किताब वरिता, माना सुठी सेल थी। ऐं सेकेंड डे पे माना ज़बरदस्तु रहियो। तमामु घणा माण्हू आया शहर जा, जेके माण्हू जिन खे ख़बर न आहे उन्हनि खे ख़बर पइजी उहे बि हिते किताब वठणु। ऐं हिते जेके किताबनि जी ॻाल्हि करे त जेके अदबी किताब आहिनि, साइंस खां बि रिलेटेड आहिनि, उनखां पोइ जेके भई स्कूल जा जेके पंहिंजा किताब आहिनि, जेके स्कूलनि में यूज़ थींदा आहिनि, उहे पंहिंजा हिते किताब रखिया विया आहिनि। जी हा, कुझु शागिर्द आया हो जेके स्कूल माना डिक्शनरी जे हवाले सां उहे आया जेके उनखे मसइलो हो। ऐं सेकेंड नंबर ते जेके जनरल नॉलेज जा जेके बुक आहिनि पाण वटि पिया आहिनि, उन हिसाब सां स्कूल जा ॿार आया हुआ। तमामु ज़बरदस्त कमु आहे ऐं अहिड़ा मेला हुजणु घुरिजनि। हिन सां अवेयरनेस थींदी, जेके असांजो नौजवान नस्ल हींअर किताबनि खां परे थी वियो आहे, हिननि किताबनि जे मेलनि जे करे उहो वापसि ईंदो। ऐं तमामु सुठियूं एक्टिविटियूं आहिनि ऐं हुजणु घुरिजनि। जी हा, अहिड़ा मेला ज़रूरु लॻणु खपे। इंटरनेट जे ज़रिए तमामु घटि रुझान थी वियो आहे नौजवाननि जो। हींअर अहिड़ा मेला लॻंदा त नौजवान वरी इन्हनि किताबनि तरफ़ रुजू थींदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।